सिंधी संगत जो मक़सदु आहे पंहिंजी सिंधी सुञाणप कायम रखणु ऐं इन लाइ इंटरनेट ऐं मीडिया ज़रिए पंहिंजे सिंधी साहित्य कला ऐं संस्कृतीअ जे वरसे खां हर कंहिंखे वाक़िफ़ करणु, जीअं असांजे नौजवाननि खे पंहिंजे सिंधी हुजण ते फ़ख़ुरु थिए। असांजे हिन चैनल जे प्रोग्रामनि में तव्हीं ॾिसंदा नौजवाननि जा के नृत्य के इस्म, सिंधियुनि जे अहम शख़्सनि सां मुलाक़ात, सालुनि जी कचहरी, सुरीला कलाकार सिंध जा ऐं हिंद जा, चर्चनि जूं चहरियूं, मस्ती ऐं मज़ाक। अचो त सिखूं सिंधी पंहिंजे ई सहूलियत सां। मोबाइल ते हलंदे हलंदे, रांदि कंदे कंदे सिखो सिंधी। ॿारनि खे ॾेखारियो एनिमेटेड आखाणियूं, नंढनि गुलड़नि खे सेखारियो सिंधी बैत, नर्सरी राइम चटाभेटी में वठायो हिननि खे बहिरो त खटनि कंप्यूटर टैबलेट्स इनाम ऐं सिखनि ॻाल्हाइण सुठी सिंधी। सभिनी ॿारनि जा वीडियोस ॾिसो youtube.com ते सिंधी संगत किड्स चैनल ते। असांजा ॿार आहिनि आईंदे जा अबा, हिन लाइ असां सिंधी मैनेज स्कूलनि में ख़ासि सॉफ्टवेयर ठाहे ॾिनो आहे जीअं हू पहिरें दर्जे खां वठी सिंधी पढ़ण में होशियार थियनि। सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जे सिलसिले में असां तयारु कया आहिनि इस्तिलाह ऐं पहाका। 2000 खां वधीक आहिनि पहाका ऐं इस्तिलाह। ऑडियो बुक्स यानी आवाज़ी किताब असां मुयसरु कया आहिनि तव्हां सभिनी लाइ, जिन में आहिनि सिंधी कहाणियूं आवाज़ी रूप में जेके रखियल आहे असांजे वेबसाइट ते। असां दूरदर्शन ते 5 साल लगातार स्पॉन्सर कैटेगरी में प्रोग्राम पेश कयो सिंधी सुरहाण। इन लाइ असां केतिरियूं ई टेलीफिल्म्स ठाहियूं जेके वरी तव्हां लाइ DVD जे रूप में सबटाइटल सां गॾु पेश कयूं वयूं। हाणे उहे सभु रखियल आहिनि असांजी वेबसाइट ते। साल 2007 खां वठी असां सरकार खां घुर पिया करियूं पंहिंजे निजे 24 कलाकनि वारे सिंधी चैनल जी DD सिंधी। दादा राम जेठमलानी असांजो पेट्रन हो। साल 2015 में सरकार मथां केस दाख़िल कयईं त असांखे चैनल मिलणु घुरिजे DD सिंधी। 24 कलाकनि जे चैनल जो असांजो ख़ासि मक़सदु इहो ई आहे त नंढा ॿार ॿोली ॿुधनि ऐं सिंधी सिखनि। अञा केस हले पियो, कोशिश जारी आहे। जे असीं हर सिंधीअ सां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं त पोइ असांजे सिंधीअ खे न का लहर न को लोॾो, असांजी सुञाणप हरदम रहंदी क़ाइमु।